कंदासीं अहम ख़बर सां मिठी में ॻोठ खारियो भरिसां थर जीप रैली जे रूट ते शिकारनि जो हरणी मारण जो इंकशाफ थियो आहे। जी नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। हिरणी जे पेट मां बच्चा ॿाहिरि उछलाया विया। झंगली जीवत खाते जी टीम वाक़े वारे हंधि पहुतल ॻोठाणनि जो एहतजाज। थर जीप रैली में आयल रेसरनि शिकार करे हिरण मारिया आहिनि ऐं पेट मां बच्चा कढी सरेआम उछलाया आहिनि। ॻोठाणनि जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मिठी मां ॻोठ खारियो भरिसां थर जीप रैली जी रूट ते शिकारनि जो हिरणी मारण जो इंकशाफ थियो आहे। हिरणी जे पेट मां बच्चा ॿाहिरि उछलाए विया। झंगली जीवत खाते जी टीम वाक़े वारे हंधि पहुतल ॻोठाणनि जो एहतजाज। अहम ख़बर वां खे ॾियूं पिया मिठी मां, जिते ॻोठ खारियो भरिसां थर जीप रैली जे रूट ते शिकारियुनि हरणी मारण जो इंकशाफ थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। मिठी मां आवाज़ जो रिपोर्टर फ़कीर बशीर अहमद असां सलाइन ते मौजूदु आहे। जी फ़कीर बशीर अहमद, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां आगाह कजो। जी बिल्कुल, ॻोठ खारियो भरिसां थर जीप रैली जे रूट ते शिकारनि तरफ़ां हरण मारण जो इंकशाफ साम्हूं आयो। तव्हांखे ॿुधायां त हरण जे पेट मां बच्चा ॿाहिरि उछलाए विया। जंगली जीवत खाते जी टीम जेका उहा वाक़े वारी जाइ ते पहुतल आहे ऐं ॻोठाणा जेके आहिनि उहे एहतियात करे रहिया आहिनि। तव्हांखे ॿुधायां त ॻोठाणा जो चवणु आहे त थर जीप रैली में आयल रेसर जेके आहिनि उहे शिकार करे हरण मारे रहिया आहिनि ऐं पेट मां जेके ताज़ा बच्चा आहिनि उहो पिणु ॿाहिरि उछलाया आहिनि। उन हवाले सां जेका डिप्टी कन्वीनर ऐं मीर एजाज़ तालपुर हुन पंहिंजे मौक़फ़ में ॼाणायो आहे त शिकार वाक़ई थियो आहे। ॻोठाणनि ॻोल्हनि जा ठका ॿुधी असांखे इतला कयो जिते हरण जो कचो बचो पिणु पियल आहे ऐं हरण जेको आहे उहो नामालूम शिकारी वाक़ई सां खणी रहिया आहिनि। असां मामले जी आहे उहा इंक्वायरी करियूं पिया। जी ठीकु आहे फ़कीर बशीर, अवां जी वॾी महिरबानी।